जो ॾाखिणियूं भाङूं अॻे लाट सॾिबा हुआ। हींअर लाट बदिरां हिन इलाइक़े खे लाड़ सॾियो वेंदो आहे, छाकाणि जो टे जो उचार रे में तब्दील थी वियो आहे। लाड़ जी उपटार कंदे काके भेरूमल वधीक लिखियो आहे त सिंध जो ॾाखिणियूं भाङूं जेको विचोले जे हेठां आहे ऐं वञी समुंड सां लॻो आहे, सो लाड़ सॾिजे थो। लाड़ जा ॿ भाङा आहिनि। हिकिड़ो हैदराबाद ज़िले वारो लाड़ जेको बदीन ऐं टंडे बागे खां हली बुलड़ी शरीफ़ तालके गूनी ताईं आहे। उतां खां कोह ॾेढ परे मीरपुर बठोरे तालके जे झोक शरीफ़ में शाह इनायत सूफ़ी जी दरगाह आहे। उन्हनि ॿिनि नामवर दरगाहनि जे विच खां वठी कराची ज़िले जो समूरो ॾाखिणियूं भाङूं जेको केटी बंदर ऐं कराची तरफ़ लड़ी अची समुंड सां लॻो आहे, सो कराची ज़िले वारो लाड़ आहे। अॻे कच्छ जे रिण ॾांहुं समुंड हो, जंहिंजो पाणी बदीन तालके जे परियां घारी शेखानी वारे रिण में ईंदो हो, जंहिं करे बदीन तालको बि समुंड सां लॻो बीठो हूंदो हो। हाणे ओॾां समुंड कोन्हे त बि उहो पासो अञा ताईं लाड़ सॾिजे थो। काके भेरूमल जी इहा तहक़ीक़ लॻभॻि हिकु सदी क़दीम आहे। संदसि तहक़ीक़ में जेके तालका ऐं ज़िला ॼाणाया विया आहिनि, से ज़िला ऐं तालका बदिलिजी चुका आहिनि ऐं हाणे उन्हनि जी जाइ ते टंडे मोहम्मद ख़ान बदीन ऐं ठटे जे नाले सां नवां ज़िला ऐं तालका क़ाइमु थी विया आहिनि। पर हिन इलाइक़े जी जाग्राफ़ी अॼु बि उहा ई साॻी आहे जेका काके भेरूमल बयानु कई हुई। तारीख़नि में ज़िक्र आहे त कंहिं ज़माने में हिनखे लाड़ खे लाट चवंदा हुआ ऐं लाट जो जेके ॿ हूंदा हुआ हिसा। हिकिड़ो हिसो उहो हूंदो जेको कच्छ सां मिलंदो हो ऐं ॿियो हिसो जेको वरी विचोले सां अची मिलंदो हो, जंहिंमें बठोरो अची वञे थो। ऐं कच्छ वारे इलाइक़े में बदीन ऐं रूपामाड़ी वारा इलाइक़ा इहे अची विया थी। त इहो बि लाट सॾिबो, पोइ लाट मां फ्री इहो नालो लाड़ थियो। लाड़ इन जे करे वधीक मौज़ून लॻे पियो जो लड़ियल इलाइक़ो, माना तव्हां सिंध जे नक्शे ते नज़र विझंदो त सिंध जे नक्शे में मथां खां हेठां ई ॾांहुं जेको इलाइक़ो अचे थो उहो लाड़ आहे, ठटो आहे या बटोरो आहे या ती आहे, बदीन आहे, उहो हेठां ई न अचे थो, लड़ियल आहे। इन करे हिनखे लड़ियल या जिमियल इलाइक़ो बि चयो वेंदो आहे। ऐं असां वटि हिते घणो करे वरी बठोरे खां परियां वारे इलाइक़े खे मांझर बि चयो वेंदो आहे। मांझर माना जिते गुल ज़्यादा हुजनि या मच्छी ज़्यादा थिए ऐं ढंढू ज़्यादा हुजनि त उनखे मांझर बि चवंदा आहिनि। इन मांझर बि लाड़ जो हिसो आहे। बलूचिस्तान जो जेको ॾखण वारो हिसो आहे उनखे क़दीम बयान में आर सॾींदा हुआ। आरी जाम माना आरीअ वारो जाम। वरी इहा ई पटी हले थी त आयो लाड़। वरी इहा पटी हली वई कच्छ भुज ताईं त उनखे चइबो वाड़। काठियावाड़, मारवाड़, हीअ थियो लाड़, हू वरी थियो आर। इहा जेका सॼी पटी आहे त उहो थोरे थोरे तहज़ीब, ॿोली, उथणी वेहणे करे थोरो फ़र्क़ु आहे। असांजी लाड़ जेका आहे हिकु त हुनजो वॾे में वॾी ख़ूबी आहे त हू अमन पसंदि रही आहे हमेशह। लोधी, गोरी, गज़नी ऐं खिलजी आया अथनि, मुल्तान ऐं साईं मुंहिंजा उच बखर इन्हनि ते बाहि ॿारे ॾिनी, क़तल आम। पर हीउ इलाइक़ो हो जेको अमन ऐं आराम में रहियो। इन करे तव्हां ॾिसंदो, तारीख़ पढ़ी ॾिसंदो त केतिरा हिंदुस्तान जा ख़ानदान हिते लॾे आया लाड़ में, छाकाणि अमन पसंदि हो। पर ॿी वॾी ॻाल्हि हीअ हुई त माण्हू तमामु शरीफ़ ऐं महिनती हुआ ऐं तंहिंखां सवाइ आबी ऐं ज़री लिहाज़ खां बि ॾाढो शाहूकारु हो। तव्हांखे ॿुधायां त हीउ हिकिड़ो हिसो जंहिंमें हिंदुस्तान जे मलबार हिसे मां कर्नाटक ऐं सौराष्ट्र मां सोरा, कर्नाटक मां मोहाणा ऐं मांगर मां जेके असांजा गंदरा ऐं उहे आया ऐं हिन पासे यमन ऐं बहरीन मां मलाह आया, उहे बि हिते सेटल थी विया हलिया। छो त हिकु त हीउ अमन पसंदि हो, ॿियो आबहवा जे लिहाज़ खां, ऐं टियों त आबी ऐं ज़री लिहाज़ खां ॾाढो शाहूकारु हो। लाड़पट जो हिकु मशहूरु इलाइक़ो मीरपुर बठोरो बि आहे। हीउ इलाइक़ो अॼु जे इंतिज़ामी हालतुनि में ज़िले ठटे जो तालको आहे, जंहिं ॾांहुं हैदराबाद मां वञण लाइ टंडे मोहम्मद ख़ान हैदराबाद रोड ते सफ़र करणो पवे थो ऐं टंडे मोहम्मद ख़ान वटां वरी बुलड़ी शाह करीम वारो रोड वठी अॻिते वञणो पवंदो आहे। हिन रस्ते जी वाट ते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ॾाॾे हज़रत शाह अब्दुल करीम जे नाले सां मंसूब शहर बुलड़ी शाह करीम जो शहर अचे थो,
जिते हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी सुहिणी दरगाह बि क़ाइमु आहे। इन रस्ते ते अॻिते हलबो त मीरापुर जो पुराणो शहर माण्हुनि जो इस्तक़बाल कंदो, जिते सूफ़ी शाह इनायत शहीद जी दरगाह क़ाइमु आहे। मीरापुर जे हिन पुराणे शहर खे हाणे झोक शरीफ़ शहर सॾिजे थो। हीउ शहर लताड़े जॾहिं अञा बि अॻिते हलबो त मीरपुर बठोरे जो शहर माण्हुनि जो इस्तक़बाल कंदो। मीरपुर बठोरे जी क़दामत बाबति तारीख़ जा मुख़्तलिफ़ किताब शाहिदियूं ॾियनि था। उन हवाले सां मुंशी ख़ुदादाद ख़ान मरहूम पंहिंजे किताब लबे तारीख़ सिंध में सिंधु दरिया जे हिकु वाह या फाट बघाड़ जो ज़िक्र कयो आहे, जंहिंखे हू लाड़ जे मुखिया ऐं मशहूरु दरिया साकोरा या साकरा सां मंसूब करे थो। हीउ दरिया मीरपुर बठोरे जे ओलह तरफ़ वहंदो हो, जंहिंजो ज़िक्र मिस्टर एन.जी. मुजबदार पंहिंजे मशहूरु किताब एक्सप्लोरेशन इन सिंध में कंदे लिखियो आहे त 22 नवंबर ते मीरपुर बठोरो जाती गूनी ऐं देरो मुहबत ॾांहुं वञण जो मौक़ो मिलियो। बघाड़वा जेको सिंधु नदीअ जी शाख आहे, उहा उकरण खां पोइ असीं मीरपुर बठोरे में पहुतासीं। बठोरे बाद शाह कपूर, काकेजा, कतजान ऐं रड़ीअ जा दड़ा ॾिठा विया, जेके मुसलमाननि जे दौर खां अॻे जा न हुआ। तारीख़ जे हिननि आलमनि जी राय जी रोशनी में जेकॾहिं मीरपुर बठोरे जे आसपास कंहिं दरिया जो वहकिरो ॻोल्हिजे थो त अॼु बि उन दरिया जा आसार मीरपुर बठोरे ऐं उन जे आसपास मिलनि था, जंहिंखे हाणे मक़ामी माण्हू मोचिया वाह जे नाले सां सॾींदा आहिनि। जितां दरिया वेंदो हो, हींअर त माण्हुनि उते आबादियूं करे छॾियूं आहिनि, कब्ज़ा करे छॾिया आहिनि, तंहिं हूंदे बि काफ़ी अंदाज़ में पाणी जमा थियल नज़र ईंदो तव्हांखे। इहो बाक़ाइदे सॼो इलाइक़ो जेको सो पाणी सां भरियल हूंदो हो ऐं सफ़ा हेठायूं हूंदो हो, ऐं इनखे मोचावाद सॼो वेंदो हो। मोचावा इन करे इनखे सॼो वेंदो हो जो उन जे किनारे ते मोचिन जा यानी मेघवाड़नि जा घर हूंदा हुआ, जेको मुश्को कमु कंदा हुआ, इन करे हिनखे मोचावा बि चवंदा हुआ। असल में हितां दरिया वेंदो हो, उनजो सबूत डॉक्टर बंस जो किताबु ॾिए थो, सिंधी दरबार। उन में लिखियलु आहे डॉक्टर बंस जॾहिं कच्छ खां हैदराबाद वियो त मीरनि जे दरबार में इलाजु करण जे वास्ते उन्हनि जे, त हुन लिखियो आहे त असां हितां दरिया जे ज़रिए ॿेड़ियुनि जे ज़रिए गुज़रियासीं। पहिरीं आयासीं मीरपुर, पोइ वियासीं बठोरो, उन खां पोइ अॻिते वञी लाइकपुर खां असीं कोटली वञी निकितासीं। त इहा त अंग्रेज़नि जे दौर जी ॻाल्हि आहे, जंहिंमें सबूत मिले थो त वाक़ई ही शहर उन दौर में बि आबाद हुआ। मीरपुर ऐं बठोरो ॿ शहर हुआ। हाणे मीरपुर ऐं बठोरो इहे ॿ शहर हुआ, हिकिड़ो वॾो शहर हो, ॿियो नंढो शहर हो, ऐं बठोरो त परगिणे जी हैसियत रखंदो हो। मीरपुर जेको हो तुंहिंजो असुलु नालो हो अमीरपुर। अमीरपुर इन करे जो अमीर ख़ानी सादात अॼु बि ठटे में आबाद आहिनि, ऐं उन्हनि ते हिकिड़ो किताबु उन्हनि जे नसबनामे ते लिखियलु किताबु बि आहे तज़किरा अमीर ख़ानी। मीर अबुल बका जो फर्ज़ंद अमीर ख़ान जेको जो गवर्नर हो ठटे जो, उन जेको शहर आबाद कयो उनखे अमीरपुर सॾियो वियो, ऐं पोइ उहो अमीरपुर मां अलफ़ निकिरी वियो मीरपुर सॼणु लॻो। मीरपुर बठोरे जो